एहसान जी उम्र थोड़ी वॾी कोन आई, पर खोड़ आकिल बालिग समझदार माण्हू डॉक्टर मुश्ताक जहिड़ा माण्हू बि वेही एहसान जे अमली जदोजहद ते ॻाल्हाइनि, हुनजे अमल ते ॻाल्हाइनि, त इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ो घटि पढ़ियल माण्हू या न पढ़ियल माण्हू उहो पढ़े थो, भाॼी खपाईंदे पढ़े थो, ऐं उनखां सवाइ जेको सिंध अवामी सद जो ज़िले उहिदेदार थियो ऐं पोइ हुनजे मंशूर में इहा ॻाल्हि अची वई त सिंध अवल सिंध आख़िर, ऐं पोइ हुन में जेका असां सां गॾिजी हुन जदोजहद कई। जिन दोस्तनि एहसान ते ॻाल्हायो आहे ऐं एहसान जी शख़्सियत खे वाज़ह कयो आहे, इन मां लॻे थो त एहसान तमामु हिकिड़ो सरगर्म, दिलेर, ॾाहो ऐं जदोजहद कंदड़ इंसान हो। माण्हू दुनिया में अणमुल आहिनि। असां ख़ासि करे नौजवाननि खे इहो मैसेज ॾींदासीं त अव्हां बि एहसान थी ॾेखारियो। एहसान जीअं इस अदबी संगत सां हुजनि या सियासी लेवल खां हुजे या पंहिंजे इलाइक़े जे नंढे वॾे मसइले ते बीह रहणु, हिकिड़ो मज़बूत थियण ते असां हुनखे सुर्ख सलाम पेश कयूं था। ऐं हू हिकिड़ो घण रुखी शख़्सियत हुयो, जंहिंखे अदब में ॾिसो त बीठो हूंदो, सियासत में ॾिसो या पंहिंजे इलाइक़े जे समाजी कमनि में अॻु भरो रहियो आहे। माण्हू हुयो जंहिंजी असीं तरबियत कईसीं, ऐं एहसान में हिकिड़ी खूबी हुई त समूरनि दोस्तनि खे गॾु खणी हलणु, ऐं समूरनि दोस्तनि खे हुन तस्बीह जे मणिया वांगुरु मेड़ींदड़ माण्हू हुयो, ऐं हुन में असां समूरनि माण्हुनि खे सभिनी खे गॾाइण वारो माण्हू हुयो। ऐं अदबी जेका संगत हुई उन में बि हिनजो वॾो माने माया किरदारु रहियो। मक़सूद रिंद में जेका अदब जी ऐं इल्म जी शमा रोशन थी आहे, ऐं अॼु डॉक्टर बहादुर रिंद खे सलाम पेश कयां थो, जंहिं हिन नंढड़े शहर में हिकु वॾा माण्हू पैदा कया, जंहिंमें अॼु मरहूम एहसान रिंद साहब जो ज़िक्र न कजे त इहा ज़्यादती थींदी। अॼु उनजे वरसीअ जे मेड़ में सिंधी में चवंदा आहिनि त विसरियो न आहीं, सदाईं यादि रहियो आहीं, विछड़ियो आहीं पर विसरियो न आहीं। त डॉक्टर बहादुर रिंद खे आउं सलाम पेश कयां थो त हिन नंढड़े शहर में जेका अदब ऐं इल्म जी रोशनी जेका शमा ॿारी आहे, अलाह कंदो त इहा ता क़यामत ताईं ॿरंदी रहंदी।